भारतीय बचाव वारे वज़ीर जी सिंध बाबत ॾिनल बयान खिलाफ सिंध असेंबली में बसमती ठहराव यकराय मंसूर। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चामला सिंध के हुक्मरान दौर पारां गॾियल ठहराव पेश कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। सभिनीनि खां पहिरियां मुस्लिम लीग सिंध पाकिस्तान ठाहिण लाइ ठहराव पेश कयो हो। असां हिते अवार्ड में वेठल सभु ख़ुशनसीब आहियूं। क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जे कोशिशुनि ऐं असांजे वॾनि जी कुर्बानियुनि खां पोइ पाकिस्तान ठहियो। भारत जो डिघो अरसो रहंदड़ बचाव वारे वज़ीर अहिड़ी शिकस्त न ॾिठी आहे जेका पाकिस्तान भारत के जंग में ॾिनी। उन जे करे हू वाइराइप जो शिकार आहे। सिंधु जो पाणी पीअंदड़ सिंध सां गद्दारी नाहिनि कंदा। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे त भारत जे बचाव वारे वज़ीर तरफ़ां सिंध बाबति बयान पॉपुलर स्टंट तौर इस्तेमालु कयो वियो आहे। भारतीय वज़ीर तारीख़ी नाहे पढ़ी जवाहरलाल के भी न पढ़ियो आहे तॾहिं उहो बयान ॾिनो अथई। सिंध 6000 साल पहिरियां बि हुई। दुनिया जो पहिरियों किताब में सिंध बाबति लिखियो वियो हो। ठहराव जे अवार्ड में मौजूद मुखालिफ़ धुर जे मेंबरनि हिमायत कई। सिंध असेंबली सिंध बोर्ड ऑफ इंटरमीडिएट एंड सेकेंडरी एजुकेशन तरमीम बिल यकराय मंज़ूर करे वरितो। असांजी फ़ौजनि खे मज़बूत हिकमत अमली सां मुस्तक़बिल जे जंग लाइ तैयार रहणो पवंदो। असांजे भरपासे जी दुनिया एक तस्वर न थियण जोगी रफ़्तार सां तब्दील थी रही आहे। उन तब्दीली सां असांजा अंदरियां ऐं परॾेही आज़माइशुनि सां कहिड़ा असर पइजी रहिया आहिनि। उहे असर हाइब्रिड मुहाज़ाराई खां वठी जंग ताईं ॿधल आहिनि। उन हालतुनि में असांजे हथियारबंद फ़ौजनि खे वधीक हम आहंगी गॾियल सहकार ऐं हिकु जहिड़े मक़सद सां तैयार रहणो पवंदो। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद जो अलविदाई तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त हू हथियारबंद फ़ौज विच में हम आहंगी गॾियल हिकमत अमली ऐं सहकार के अहम ज़रूरी समझे थो। उहो मुस्तक़बिल जो चैलेंजिस के मुंहुं ॾियण लाइ अंतर तंज़ीमी सुधारो आहे। हीउ ढांचो जहिड़ी तरह बि क़ाइमु कयो वञे उनखे पंहिंजे नयनि ज़िम्मेवारियुनि खे ईमानदारी ऐं अज़म सां पूरो करणु घुरिजे। पाकिस्तान ऐं बहरीन विच में ज़राअत IT मसनूई सियानत फनटेक ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़। असांजे स्ट्रेटेजिक भाईवारी केतिरनि ई वरनि खां क़ाइमु आहे। पाकिस्तान ऐं बहरीन जा लाॻापा असांजे पुराणे रिश्तनि जो मज़बूत थंभ आहिनि। असांजा लाॻापा सक़ाफ़ती मज़हबी ऐं गॾियल एतिराम ऐं एतमाद जी बुनियादनि ते क़ाइमु आहिनि। बहरीन अचण जो मक़सदु पंहिंजे लाॻापनि खे वधीक सगारो करणु आहे। दौरे जो मक़सदु इक़्तिसादी शोबनि में नयनि अॻभराइनि। असांजूं ॻाल्हियूं निहायत ख़ुशगवार बा मक़सद माहौल में थियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो बहरीन जे शहर मुनाबा में कारोबारी बिरादरी जी तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि में ज़राअत IT मसनूई सियानत फनटेक ऐं ॿियनि शोबनि में सहकार ज़रूरी आहे। पाकिस्तान ऐं बहरीन हिकु ई ख़ानदान जो हिसो आहिनि। वफ़ाक़ी आइनी अदालत कणक कोटा केस बाबति सिंध हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअथम करार ॾींदे सिंध सरकार जी अपील मंज़ूर करे वरिती। जस्टिस अमीरुद्दीन खान जी सरबराही में वफ़ाक़ी आइनी अदालत जी 3 रुकनी बेंच सिंध सरकार जी अपील ते ॿुधणी कई। एडिशनल एडवोकेट जनरल सिंध अदालत में मौक़िफ़ अख़्तियार कयो त जेके गाइडलाइन सिंध हाई कोर्ट ॾिनियूं उहे आइन तहत न हुयूं। एडिशनल अटॉर्नी जनरल तक पॉलिसी जोड़ण जो अख़्तियार एग्जीक्यूटिव जो आहे। जस्टिस अली बाक़िर नजवी रिमार्क्स ॾींदे चयो त एग्जीक्यूटिव पॉलिसी जोड़े उन जो ऐलान कंदा आहिनि। सिंध सरकार 31 मई 2023 जे सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच जे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कई हुई। फ्लोर मिल्स मार्कनि कणक जे कोटा हासिल करण लाइ सिंध हाई कोर्ट सां राब्तो कयो हो। वफ़ाक़ी आइनी अदालत इनकम टैक्स केसिस में ख़ानगी बैंक जे दरख़्वास्त बि मंज़ूरी कंदे सिंध हाई कोर्ट जो हुकुम कलअथम करार ॾेई छॾियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिला मेमून पारां इतलात खाते के फिल्म ऐं मीडिया मनसूबा जल्द मुकमल करण जी हिदायत। कराची में इतलात खाते जे इजलास जी सदरात कंदे सीनियर सूबाई वज़ीर हिदायत कई त सूबे जे जारी मेगा प्रोजेक्ट्स ऐं तरक़ियाती कमनि खे वक़्त ऐं असराइती अंदाज़ में आम कयो वञे। इतलात खाते जे पैदावार के जदीद घुर्जनि सां हम आहंगी करण ऐं टेक्निकल बयार के बहितर बणाइण लाइ ज़रूरी क़दम खयां वञनि। सूबाई हुकूमत चाहे थी त क़ौमी बयानिए क़ौमी इतिहाद अमुन रवादारी ऐं तरक्की जे क़दमनि खे फिल्मनि दस्तावेज़ी ऐं ॿियनि तख़लीक़ी मवादनि ज़रिए असराइती अंदाज़ में पेश कयो वञे। मीडिया ज़रिए समाज में हाकारी पैगाम पकिड़ण जी ज़रूरत आहे।
सिंध में पीपुल्स पार्टी जो गवर्नर हुअणु घुरिजे। सूबनि में गवर्नर्स जी मुक़ररी लाइ अॻु पीपुल्स पार्टी मुतालबो कयो हो त सिंध में पीपुल्स पार्टी जो गवर्नर हुअणु घुरिजे। सूबाई वज़ीर सईद गनी जूं धरती टीवी सां ॻाल्हियूं चवे थो सिंध जे गवर्नर जी तब्दीली जी ॼाण नाहे। जेकॾहिं नून लीग सिंध में पंहिंजो गवर्नर मुक़ररु करणु चाहे थी त उन ते गौर वीचार कयो वेंदो। सिंध सियाहत खाते जे पूरे साल जी बजट 15 करोड़ रुपया है, जंहिंमें पघारूं पे ॾियणियूं पवंदियूं आहिनि। मोहनजो दड़ो बंभोर मां मिलियल नवारदात महफ़ूज़ आहिनि। सिंध म्यूज़ियम ऐं ॿियनि म्यूज़ियम्स में समूरियूं क़दीमी शयूं महफ़ूज़ आहिनि। वफ़ाक़ में हुक्मरान जमायत जे इतिहादी MPM खे घुरिजे त नेशनल म्यूज़ियम खे वापसि सिंध हुकूमत खे ॾियारण में मदद करे। सियाहत ऐं सक़ाफ़त खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जा सिंध असेंबली में सुवालनि जा जवाब। सिंध चवण आहे त खाते वटि फंड घटि आहिनि, पर ॿियनि इदारनि जे सहकार सां सक़ाफ़त खाते पारां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कराए पिया वञनि। सक़ाफ़त खाते पारां 1000 खां वधीक हक़दार फनकारनि, शाइरनि ऐं साज़िननि खे वज़ीफ़ो ॾिनो थो वञे। हिकु बि ग़लति नालो हुजे त वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। पाकिस्तान तरफ़ां सख़्त क़दमनि ऐं सरहदनि जी बंदिश। अफ़गानिस्तान बदतरीन वाइशे इंतज़ामी बहरान खे मोड़ियण लॻो। दहशतगर्दनि जे मदद में मसरूफ़ अफ़गान तालिबान अंदरूनी बहरान खे हल करण में मुकमल तौर नाकाम थी वियो। गॾियल क़ौमुनि जे रिपोर्ट मूजिबि अफ़गानिस्तान अंदरूनी बद इंतज़ामी ऐं बहराननि सबबि सख़्त अदम इस्तिकाम जो शिकार आहे। अवाम बुनियादी ज़रूरतुनि खां बि महरूम थी वियो आहे। गुरबत, ख़राब सलूतूं ऐं बेरोज़गारी अफ़गानिस्तान ते गैर मामूली दबाव विधो आहे। महदूद रसाई पाबंदियुनि ऐं सख़्त सिक्योरिटी ख़तरनि सबबि अफ़गानिस्तान औरतूं तमामु घणो मुतासिर थी रहियूं आहिनि। क़ाबिज़ अफ़गानिस्तान तालिबान जी ज़िद अफ़गानिस्तान खे सख़्त अंदरूनी बहरान जे धुबण में धिके छॾियो आहे। उत्तर वज़ीरिस्तान जे सलाहकारनि ऐं क़बाइली बुज़ुर्गनि जो अहम जरगो। सिक्योरिटी सूरतहाल ते तफ़सीली बहस। मीरन शाह में पाक फ़ौज जे इंतज़ाम हेठि सलाहकारनि ऐं क़बाइली बुज़ुर्गनि जो जरगो थियो। GOC मीरान शाह पारां अमुन क़ाइमु करण में क़बाइली बुज़ुर्गनि जी किरदार जी वाखाण। जरगे में उत्तर वज़ीरिस्तान जी सिक्योरिटी सूरतहाल, दहशतगर्दी जे ख़ात्मे ऐं फलाही कमनि ते ॻाल्हि ॿोल। क़बाइली अॻवाननि अमुन अमान बाबति तजवीज़ूं पेश कयूं। रियासती इदारनि सां सहकार जी ख़ातिरी। GOC मीरान शाह जो चवणु आहे त अवाम, सिविल इंतज़ामिया ऐं फ़ौज जे गॾियल सहकार सां ई दहशतगर्दी जो ख़ात्मो थी सघे थो। अमरीकी रियासत वाशिंगटन में व्हाइट हाउस वेझो फायरिंग में नेशनल गार्ड जा 2 एहलकार ज़ख़्मी। गिरफ़्तार शकी हमलेआवर अफ़गान शहरी निकितो। अमरीकी मीडिया मूजिबि व्हाइट हाउस वेझो हिकु नेशनल गार्ड जे एहलकार ते फायरिंग करे ॾिनी। पुलिस मूजिबि फायरिंग कंदड़ हिकु शकी शख़्स खे हिरासत में वरितो वियो आहे। शकी शख़्स जी सुञाणप 29 वरनि जे अफ़गान शहरी रहमानला लखमान तौर थी आहे। रहमानला 2021 में अमेरिका आयो हो। फायरिंग वाक़े बाद व्हाइट हाउस खे आरज़ी तौर बंदि कयो वियो। अमरीकी सदर वाक़े खे दहशतगर्दी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त बाइडन दौर में अफ़गानिस्तान मां अमरीका में दाख़िल थींदड़ परॾेहिनि जे ॿीहर जांच जो हुकुम ॾिनो वियो आहे। दोदापुर के मीरापुर थाने की हद में मुबैना कार इल्ज़ाम हेठि मिटो क़तल। हथियार बदन गोलियों हणी नौजवान अल्लाह बख्श विथ्याणी के कतल करे छॾियो। जवाबदार गुलाम कादिर गोलियों हणी 5 साल दुर खातू के भी कतल करे छॾियो। पुलिस पहुची औरत ऐं मर्द जा लाश अस्पताल मुंतकिल किया। जांच जारी।